सलाम सिंध, सलाम सिंध, सलाम सिंध, सलाम सिंध। कार कयूं था प्रोग्राम सलाम सिंध में अवां असांखे ॿुधी रहिया आहियो। हिकु दफ़ो ॿीहर मन चवे थो, दिलि चवे थी, रूह चवे थो त हिकिड़ो ख़ूबसूरत कलाम ॿुधूं ऐं कलाम खां पोइ वरी अवां सां कचहरी कंदासीं। जी चौस मुँह दे अचे मेहरबानी करे, चौस मुँह दे अचे मेहरबानी करे, या त मुँह खे सॾे में ज़बानी करे, या त मुँह खे सॾे में ज़बानी करे। चौस मुँह अचे मेहरबानी करे, चौस मुँह दे अचे मेहरबानी करे, या त मुँह खे सॾे में ज़बानी करे, या त मुँह खे सॾे में ज़बानी करे। चौस मुँह दे अचे मेहरबानी करे, चौस मुँह दे अचे मेहरबानी करे। हुआ इशारनि इशारनि में छा थी चवे, हुआ इशारनि इशारनि में छा थी चवे, हुआ इशारनि इशारनि में छा थी चवे। ॻाल्हि जे का हुजे साज़ करे, चौस मुँह दे अचे मेहरबानी करे। हुनखे सम्झाए को ख़ुशि रहे ऐं खिले, हुनखे सम्झाए को ख़ुशि रहे ऐं खिले, हुनखे सम्झाए को ख़ुशि रहे ऐं खिले। छो थी बर्बाद पंहिंजी जवानी करे, चौस मुँह दे अचे मेहरबानी करे। तोहफ़ो जेको चवे सो महाज़ुर कयां, तोहफ़ो जेको चवे सो महाज़ुर कयां, तोहफ़ो जेको चवे सो महाज़ुर कयां।
तमामु प्यारी शाइरी, ख़ूबसूरत शाइरी, वाह साईं। उस्ताद शान उस्ताद शान। खैरपुर जो शाइर आहे, तमामु ख़ूबसूरत ॿोल। अमजद दुरानी साहिबु असां सां शाइर मौजूदु आहे, उन खां ॻाल्हि उहा कंटिन्यू कंदासीं जेको पहिरियों गीत अयाज़ गुल साहिब जो शरीफ़ अब्बासी ॻायो पए त न प्यार पाण थी करी न वरी ॿिए सां सही थी। महबूब त मालिक हूंदा आहिनि, पर महबूबनि जी इहा बेवाजिबी छो आहे? या त वरी मोहबत जे बदिले मोहबत त मिले न घटि में घटि। सही था चओ, पर कुझु कैफ़ियतूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जो उनजे वेझे बि माण्हू न अची सघंदो आहे ऐं उनखां माण्हू परे बि न रही सघंदो आहे, या वरी उनखे ॿिए हवाले बि न करे सघंदो आहे। इहा हिकिड़ी कैफ़ियत आहे, ऐं उहा कैफ़ियत जेॾी महिल शाइर जे मथां अचे थी त उहा अकासी करे थो समाज जी। माना ईअं खणी सोली सिंधीअ में चऊं त महबूब माना मर्ज़ीअ जो मालिक आहे, ज़ाहिरी ॻाल्हि आहे, महबूब जेको वणेसि करे, बिल्कुलु भले सिर वढी छॾे, बिल्कुलु भले धार करे छॾे। तव्हांजो जंहिंसां बि इश्क़ आहे, चाहे उहो हिन काइनात जो फ़र्द हुजे, हीअ काइनात हुजे, या काइनात जो मालिक हुजे, मतलब महबूब आहे त माना त कंदो नी, बाक़ी महबूब ज़ाहिरी ॻाल्हि आहे इहो। महबूब जी मर्ज़ी खां फिरबो त मरी वञे। आशिक माना मजबूर, महबूब माना मगरूर, ऐं आशिक मजबूर आहे भले केॾो बि कंदार हुजे। हा ईअं आहे, ईअं आहे, हिन ॻाल्हि सां सहमत आहियो या न आहियो? बिल्कुलु। पर इहो ॿुधायो त अॼुकल्ह जेको अदब सरजे पियो, अॼुकल्ह जेकी नवां लिखंदड़ आहिनि, मयारी शाइरी लिखिजे पई, नसर वधीक लिखिजे थो, नज़्म वधीक लिखिजे थो, कहिड़ी शइ वधीक लिखिजे थी? मयार जेको आहे सो तव्हां ॻाल्हि कई मयार जी, त मयार मां सम्झां थो इलाही शाइरनि में मूंखे जेको नौजवान टहीअ में नज़र आयो आहे त सुठे तरीक़े सां हू पाण लिखी रहिया आहिनि। इहा हरू भरू बि नौजवाननि जे ख़िलाफ़ु इहा हिकिड़ी मुहिम पई हलाई वञे त साईं हू वज़न बहर खां वांझियल आहिनि, ठीकु आहे, कुझु तबिको आहे जी, पर हिन वक़्तु उहे नौजवान पाण खे संभाले विया आहिनि। ऐं मां सम्झां थो त शाइरीअ जूं जेके बि ज़रूरतूं आहिनि, ख़ासि करे जेके असांखे वज़न बहर शाइरीअ जा आहिनि, उन्हनि ते शाइरनि खे घणो पढ़ियो आहे नौजवाननि खे, त जेके कल्ह ग़लतियूं करे रहिया अॼु उहे ग़लतियूं नथा कनि। उहे इन जो मतिलबु आहे त हू सिखी रहिया आहिनि। सही, हिकिड़ी कॉल आहे अमजद दुरानी साहिबु, उहा शामिल कयूं था। महर टिबाई साहिबु असां सां लाइन ते मौजूदु आहे। साईं अस्सलाम वालेकुम। बिल्कुलु ठीकु ठाक साईं, अवी ख़ुशबाश आहियो, ठीकु ठाक आहियो, फिट फाट आहियो? असांजो प्रोग्राम साईं ॾिसो पिया, छा चवणु चाहींदो? जी 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 शरीफ़ अब्बासी, जी शरीफ़ अब्बासी सां, जी शरीफ़ अब्बासी सां साईं कुर्ब दुआऊं, तव्हां बि ख़ुशि आहियो न साईं? बिल्कुलु बिल्कुलु साईं। जी सही जी
ऐं असां हिन चैनल ते को बि फाल्ट ॾिसणु नथा चाहियूं कंहिंखे इहो छो त हिन जो नालो ई सिंध आहे त पोइ असांजी सिंध धरती आहे न असां पंहिंजी धरती ते को टिको ॾिसणु नथा चाहियूं महिरबानी जी वॾी महिरबानी मर टिबाई साहब तव्हां बाज़ोक माण्हू आहियो तव्हांजो मशवरो यकीनन शरीफ़ अब्बासी अखियुनि ते रखंदो ऐं शरीफ़ अब्बासीअ खे असीं पंहिंजे तरफ़ां बि चवंदासीं त जॾहिं ॿिए भेरे शरीफ़ अब्बासी असां सां मुखातिब हूंदो हिन प्रोग्राम में जॾहिं ईंदो त राग जी भरी ॿधी ईंदो पर रूबरू ॻाईंदो ऐं रूह सां ॻाईंदो इंशाल्लाह। कॾहिं तव्हां बि कुझु चवणु चाहींदो जवाबु न बसि इहे वॾनि जूं या मोहसिननि जूं इहे सलाहूं या इहे जेके आहिनि इहे बिल्कुलु अखियुनि खे साईं क़बूल आहिनि ऐं असां त मां सां त पहिरीं पिरो कंदो बाक़ी लाइव ई ॻायो आहे रेडियो ते ॻायो आहे रेडियो ते ॻायो आहे टीवीअ ते ॻायो आहे जा जिते प्रोग्राम जेके बि थिया आहिनि मां सम्झां थो त उहे लाइव ॻाया आहिनि पर सुठी ॻाल्हि आहे तमामु वॾी महिरबानी शरीफ़ अब्बासी साहब तव्हां क़ीमती वक़्तु सीड़ाए असांजे प्रोग्राम में आयो असांखे मान ॾिनो अमजद दुरानी साहब ख़ूबसूरत शाइर आहे खोड़ सारी कचहरी हिन सां अञा असांखे करणी हुई पर कंहिं ॿिए प्रोग्राम में यकीनन हिकु दफ़ो ॿीहर अमजद दुरानी साहब खे घुराईंदासीं ऐं तवील कचहरी कंदासीं शाइरीअ ते ॻाल्हाईंदासीं महबूब ते ॻाल्हाईंदासीं सूंह ते ॻाल्हाईंदासीं ऐं आशिक़नि ते बि ॻाल्हाईंदासीं तव्हां ॿिन्ही जी तमामु घणी महिरबानी जो तव्हां असां सां हिन प्रोग्राम में शामिलु थियो तव्हांजे लाइ हयात बनस्पति ऐं हयात कुकिंग ऑयल वारनि जे तरफ़ खां हिकिड़ी सुहिणी सूखड़ी आहे तव्हां ॿिन्ही खे क़बूल पवे ऐं मां तव्हां ॿिन्ही खे इहा गुज़ारिश कंदुसि त हीउ तोहफ़ो पंहिंजो वठी छॾियो साईं अमजद दुरानी साहब प्रोग्राम सलाम सिंध अवां ॾिठो अवां ॿुधो असांजे फ़नकारनि खे असांजे शाइरनि जा ख़्याल तव्हां ॿुधा असांजा जेकी महिमान असां सां मुखातिब हुया उन्हनि जी तमामु घणी महिरबानी ऐं उन्हनि जी बि तमामु घणी महिरबानी असां मञूं था जिन असांजे प्रोग्राम खे पसंदि कयो जिन असांखे फ़ोनियूं कयूं असांजे प्रोग्राम में जिन मशवरा ॾिना उन्हनि जा सभिनी जा मशवरा अखियुनि ते ईंदड़ प्रोग्रामनि में कोशिशि कंदासीं त उन्हनि जे मशवरनि ते अमल कयो वञे हिन भेरे जो प्रोग्राम जेको आहे अॼोको जेको प्रोग्राम आहे हिन ते पंहिंजी पुॼाणीअ ते पहुचे थो ख़्यालु कजो पंहिंजे प्यारनि जो ऐं उन्हनि जो बि जंहिंजो ख़्यालु रखण वारो केर बि कोन्हे वेंदे वेंदे हिकिड़ी ख़ूबसूरत शाइरी आहे ज़ाहिद गुल वटि ॿुधंदासीं ऐं अवां खां मोकिलाईंदासीं सलाम सिंध ज़मानो रोज़ पियो सूरत में ॾींदो आहे दुख बि प्यार वारे माण्हू जो थींदो आहे दुख त प्यार वारे माण्हू जो थींदो आहे ज़मानो रोज़ पियो ज़मानो रोज़ पियो ज़मानो रोज़ पियो सूरत में ॾींदो आहे दुख त प्यार वारे जिते थी बाह भरे साई जाए जलंदी आहे जिते थी बाह भरे साई जाए जलंदी आहे बेक खे कहिड़ी ख़बर दिलि ते छा गुज़रंदी आहे बेक खे कहिड़ी ख़बर दिलि ते छा गुज़रंदी आहे दुनिया वारनि जो ज़ख़्म झट में छुटी वेंदो आहे दुनिया वारनि जो ज़ख़्म झट में छुटी वेंदो आहे दुख त प्यार वारे केॾो थो घाव रसे दिलि के सोती दिलि ॼाणे ईअं थी पीड़ जे जीअं सरिया पीड़ जे घाणे ईअं थी पीड़ जे जीअं सरिया पीड़ जे घाणे पोइ त माण्हू न को मरंदो आहे न जीअंदो आहे पोइ त माण्हू न को मरंदो आहे न जीअंदो आहे दुख बि प्यार वारे माण्हू जो थींदो आहे दुख त प्यार वारे माण्हू जो थींदो आहे
हर कोई मुखालिफ आ हिते तज़ाहिद जो हिते तज़ाहिद जो हर कोई मुखालिफ आ मगर न तो के सजण ईअं करणु मुनासिब आ मगर न तो के सजण ईअं करणु मुनासिब आ तुंहिंजो हिकिड़ो ई लफ़्ज़ तुंहिंजो हिकिड़ो ई लफ़्ज़ धाम खे वझींदो आहे दुख बि प्यार वारे माण्हूअ जो थींदो आहे दुख बि प्यार वारे माण्हूअ जो थींदो आहे सूफीअ जे सोज़ साज़ खे सम्झण त ॾुखियो आहे सूफीअ जे सोज़ साज़ खे सम्झण त ॾुखियो आहे हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे सूफीअ जे सोज़ साज़ खे सम्झण त ॾुखियो आहे हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे सलाम सिंध सलाम सिंध सलाम